नाज़रीन ख़बर नहीं पिया कि मीरपुर माथुर में कम्यूनिटी हाल ते कब्ज़े की कोशिश ऐं घर ते हमले खिलाफ़ एहतजाज। वधीक तफ़सील नहीं पिया कि ॻोठ दरवेश नायर जे रवासन रांझो राठौड़ अर्जन दास कृष्ण लाल ऐं ॿियनि जी अॻवानी में भिटाई मीडिया सेंटर मीरपुर माथुर पहुची एहतजाज कयो। अॻवान मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त 1994 में असांजे ॾाॾे दानो जी कम्यूनिटी हाल मंज़ूर करायो हो, जंहिं ते शबीरो जी, शेवक जी, नानक जी, बख्शो जी, खटू जी ऐं भॼण वारा कब्ज़े जी कोशिश पिया कनि ऐं हू कम्यूनिटी हाल में जुआ खेॾंदा हुआ ऐं नशे आवर शयुनि वाइपो कंदा हुआ। असांजे रिकॉर्ड ते हिननि असांजे घर मथां डंडनि सां हमलो कयो आहे ऐं असांखे मौतमार धमकियूं पिया ॾियनि, जेको सरासरी नाजाइज़ी आहे। हिननि SSP घोटकी SHO मीरपुर माथुर खां मुतालबो कयो त जवाबदारनि खे गिरफ़्तार करे असांखे तहफ़्फ़ुज़ ॾिनो वञे। सईद चांडियो 90 न्यूज़ मीरपुर माथुर।